नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदड़ कंडियारो शहर के वार्ड नंबर 10 अंसारी मोहल्ले की रहवासी पुलिस एहलकार औरत गुलाम रज़िया कलोड़ो जानिब कलोड़ो कंडियारो पुलिस के ज़ुल्म खिलाफ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते हिन दाइंदे चयो त असांजे भाउ नदीम कलोड़ो नारी ससुई कलोड़ो सां पसंद जो परणो कयो हो, जंहिंखां पोइ संदसि घरवारी पंहिंजे माइटनि वटि रहंदी हुई। हफ़्तो अॻु भाउ खे घरवारी ॾियण जे बहाने घुराए तशदुद करे मर्निंग कयो वियो, जंहिंखां पोइ हू फौत थी वियो। जवाबदार एजाज कलोड़ो, इज़ाफ इख्तियार कलोड़ो, रमज़ान कलोड़ो ऐं ॿियनि ते केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। पुलिस एहलकार औरत रज़िया दाइंदे चयो त SHO कंडियारो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कुझु बि न पियो करे। जवाबदार मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पुलिस कुझु नथी करे, जान जो ख़तरो आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।